जय राम जी की जय झूलेलाल। मां आहियां किशोर स्वर्ण इसरानी। भगवान झूलेलाल जो चालीहो महोत्सव पूरे देश भर में हर्ष ऐं उल्लास गॾु सभी मनाए रहिया आहिनि। हिन सावण जे महीने में 40 ॾींहंनि ताईं लगातार हलण वारो हीउ महोत्सव जो समापन कई स्थाननि ते थी चुकियो आहे, जॾहिं कि गुजरात में अञा ताईं हीउ प्रोग्राम हले पियो। जिते हीअ 16 जुलाई जो शुरू थियो हो, उते हीअ संपन्न 24 अगस्त जो थी वियो आहे। इन प्रकार देश जे घणई एरियनि में ही प्रोग्राम जो समापन ते वॾा प्रोग्राम रखिया विया हुआ। सांस्कृतिक प्रोग्रामनि जी झलकियूं ॾिसण लाइ मिलियूं। मथुरा जे सिंधी वेलफेयर फाउंडेशन जे द्वारा मथुरा जे स्वामी लीलाशाह सिंधी धर्मशाला में सुहिणा प्रोग्राम रखिया विया हुआ। सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी अध्यक्षा श्रीमती गीता नाथानी ऐं महासचिव मिस अनीता चावला एडवोकेट जे नेतृत्व में पूरी टीमनि जे द्वारा सुठा प्रोग्राम जा आयोजन कया विया हुआ। हिन प्रोग्राम में नंढे ॿारनि जा डांस जी प्रतियोगिता हुयूं, मेहंदी जी प्रतियोगिता हुयूं ऐं हिन सां गॾु सभिनि जो सम्मान भी थियो। हिन में सिंधी जनरल पंचायत, लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत, सिंधी जागरूक मंच ऐं भारतीय सिंधु सभा जा घणई पदाधिकारी गण भी सम्मिलित थिया हुआ। हिन पूरे प्रोग्राम में सिंधी समाज जे ॿारनि जो, वॾनि जो, सभिनि जो उत्साह ॾिसण वारो हो। आख़िर में सभिनि भगवान झूलेलाल जी आरती उतारी, ॿारनि सुठा भगवान झूलेलाल जे प्रति समर्पित गीत ॻाया। हिन प्रकार मथुरा में जेको ही 16 जुलाई जो 40 पर्व जी शुरूआत थी हुई, उहा 24 अगस्त जो 40 ॾींहं पूरा थियण ते संपन्न थियो। हिन प्रकार सभिनि भगवान झूलेलाल जे जयकारे सां गॾु 40 पर्व समापन कयो। भगवान झूलेलाल साईं जो चालीहो असां अॼु मथुरा में सिंधी वेलफेयर फाउंडेशन जे तहत असां स्टार्ट कयोसीं 16 जुलाई जो, ऐं अॼु 24 अगस्त जो असां इन जो धूमधाम सां पूरे परिवार सहित पूरे जनरल पंचायत ऐं असांजे सॼे मथुरा शहर जा सभिनी परिवारनि सां गॾु मिली करे अॼु समापन समारोह मनायो आहे। तंहिंजी तव्हां सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे, सभिनी देशवासियुनि खे लख लख वाधायूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। पंहिंजे शहर जी भी कोई न्यूज, कोई खबर जेका भी सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो। ऐं कोई भी अगर तव्हां भजन था ॻायो, गीत था ॻायो सिंधी में, उहो भी तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि। ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा भी सिंधी परिवार आहिनि, जेको हिनखे ॾिसनि पिया, हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण, ऐं अगर असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि, ताकि कोई भी अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन, सिंधी न्यूज। किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु।